हिते आगाह क्यों अहम खबर है। सीता रोड में मुबैना तौर आपघात कंदड़ मेडिकल की शागिर्दियाणी डॉक्टर असमत तूर के केस में ॼायल मुख्य जवाबदार शमन सोलंकी और इमदाद सोलंकी गिरफ्तार न थी सघिया आहिनि। आगाह कई पिया डॉक्टर असमत के भाउ की सोशल मीडिया ते इंसाफ़ की अपील कई वही है। केस में 3 जवाबदार गिरफ्तार थी चुका हैं। फैज़ान सोलंकी की गिरफ्तारी इन वक्त ताईं ज़ाहिर न कई वही है। सीता रोड में अवां ताईं खबर पहुचाई पिया। मुबैना तौर आपघात कंदड़ मेडिकल की शागिर्दियाणी डॉक्टर असमत तूर के केस में ॼायल मुख्य जवाबदार शमन सोलंकी और इमदाद सोलंकी गिरफ्तार न थी सघिया आहिनि, जिन त डॉक्टर असमत के भाउ सोशल मीडिया ते इंसाफ़ की अपील कई है। वठंदासीं सीता रोड में राजा इन चना का। राजा आगाह कजो। जी सर, बिल्कुल 8 जनवरी से मुबैना आपघात कंदड़ सीता रोड की शागिर्दियाणी असमत तूर जा जेके मुख्य जवाबदार आहिनि शमन सोलंकी ऐं इमदाद गिरफ्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त चीफ जस्टिस जे नोटिस वठण खां पोइ जंहिंमहिल DIG हैदराबाद ऐं SSP दादू सीता रोड वाक़िफ़ वटि आया ऐं ताज़िर कई, उन्हनि यकीन ॾियानी कराई जेके मुख्य जवाबदारनि खां जल्द गिरफ़्तार करे वठंदासीं। पर जेको आहे जेको आहे दादर कूड़ जेको आहे असांखे ॿुधायो आहे त SSP दादू जो जेको अमल मौक़ुफ़ आहे त हिकु ॾींहुं बि उन्हनि खे गिरफ़्तार करण में लॻी सघे थो, त 8 ॾींहं बि गिरफ़्तार करण में लॻी सघनि था, जंहिंजी मायूसी में बि उन्हनि जेको आहे सोशल मीडिया ते रुख वारनि खां मदद जी अपील कई आहे। ठीक है राजा, वही मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।